साईं मुंहिंजा पुराणे ज़माने में हिकु रब्बो नाले बकरार हुयो। उहो बैंसरीअ जो वॾो शौक़ीन हुयो। एतिरो त बैंसरीअ में सुर ठाहींदो हुयो जो उनजी बैंसरी ॿुधी उन जूं ई बकरियूं उनजे कढ ईंदियूं हुयूं। इहे धनार पवार हुनजी बैंसरी जो आवाज़ु ऐं इन जो तजुर्बो बकरियुनि जे कढ अचण जो ॾिसी ऐं हुननि बकरारनि खे बि साड़ थींदो हुयो। जेकर रब जूं बकरियूं जीअं पंहिंजे मालिक जे बैंसरीअ जे आवाज़ ते कढ वञनि थियूं, काश जी असांजूं बकरियूं बि असांजी बैंसरीअ खे ॿुधी ऐं असांजे कढ अचनि। इहो हुननि खे दिलि में थींदो हुयो ऐं हुननि बैंसरियूं बि पंहिंजे हिसाब सां धारियूं ऐं पंहिंजे हिसाब सां धनारनि पवारनि वॾो ज़ोर ॾिनो, पर रब जी बैंसरीअ वांगुरु हुननि जूं बैंसरियूं न पियूं वॼनि। एतिरो त तजुर्बो हुनजो हुजे जंहिंजो को मिसाल नथा ॾेई सघूं। दूर दूर तक हुनजी इन बैंसरीअ जो चर्चो हलणु लॻो। नेठि कंहिं मुल्क जी बादशाहज़ादीअ खे उनजी बैंसरी ॿुधो ऐं उनजी बैंसरी जो आवाज़ु पसंदि अचे वियो ऐं हुनखे ख़बर बि हुई त जंहिंजी आवाज़ु एतिरो सुरीलो आहे त हू पाण केतिरो ख़ूबसूरत ऐं हसीन हूंदो। एतिरे में सॼे मुल्क मां जाचा जूच कराई त बहरहाल अहिड़ी बैंसरी ऐं अहिड़ो सुर आवाज़ जो कंहिंजी बैंसरी थी कढे। एतिरे में पंहिंजे हिसाब सां माण्हुनि अवाम ॿुधायुसि त इन खां वधीक को माहिर कोन्हे, इहो रब्बु ई आहे जंहिंजी बैंसरी एतिरी ख़ूबसूरत ऐं हसीन वॼे थी। शहज़ादीअ फ़ौरन सोचियो त बहरहाल इन रब्बुअ खे ॾिसणो पवंदो। इन बकरार जो तजुर्बो ऐं इन खे हुस्न केतिरो आहे ऐं छा मसइलो आहे, जहिड़ो बैंसरीअ जो सुर आहे सो माशाअल्लाह। एतिरे में शहज़ादी सफ़ा दिलि में फ़ैसिलो करे छॾियो ऐं पंहिंजे पीउ खे बि ॻाल्हि करे छॾियईं त मन हिकु बकरार आहे जेको एॾी ख़ूबसूरत बैंसरी थो वॼाए। जेकर असांखे 8, 9, 15 कन बकरियुनि जा आहिनि, उन्हनि जो धनार उनखे बणायूं या वरी बकरियूं पंहिंजियूं बि उनखे ॾियूं। शहज़ादी इहो ई चाहे पिए त मन असांजी बकरियूं हू छोड़े असांजो धनार थी रहे, तो इन हिसाब सां बाबति हुनजी बैंसरी बि ॿुधण जो मौक़ो मिलंदो ऐं हुनखे ॾिसण जो बि मूंखे मौक़ो मिलंदो। ऐं बादशाह खे इहो चवणु लॻी त बहरहाल जेका बि 5 रुपया 8 रुपया जेको बि तंहिं वक़्त जी मज़ूरी ॿियनि मज़ूरनि जी न आहे सो हिन जी सवाई हुजे ऐं हिन खे मुंहिंजियूं बकरियूं बादशाह चयो सो चाढ़णियूं पवंदियूं। सो बादशाहज़ादीअ चयो त मुंहिंजियूं बकरियूं इन रब्बुअ खे ॾे वञे, इहो चाढ़णियूं पवंदसि। अदा बादशाह यकदमि वज़ीर खे मोकिलियो त वञ इन रब्बुअ बकरार सां ॻाल्हाया त असांजूं बकरियूं केतिरनि रुपयनि ऐं केतिरनि पैसनि में चारींदो त असांजूं बकरियूं उहो बि चारे। एतिरे में रब्बुअ सां वञी वज़ीर मिलियो। रब्बुअ खे चवणु लॻो त बादशाह सलामती जूं बकरियूं तोखे चारणियूं पवंदियूं। जेतिरा बि पैसा पंहिंजी ज़बान सां चवंदे बादशाह तोखे ॾियण लाइ तयारु आहे ऐं इहो बादशाह जो हुकुम बि आहे। इहा नाउमीद थी मां वापसि न वञा ऐं बादशाह खे इनकार पसंदि न आहे। एतिरे में रब्बुअ खे ख़बर पई त भणा बादशाह हुआ ऐं बादशाह सां इनकार करण बि मुनासिबु न आहे ऐं मुंहिंजी छा औकात आहे जो बादशाह सां इनकार कयां। एतिरे में चवणु लॻो त रब्बु सो बहरहाल बकरियूं मां तुंहिंजूं चारींदुमि ऐं छोड़ींदुमि। बादशाह खे चयो पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे, पैसा बहरहाल जेतिरो रू रवाज़ हले थो ओतिरा ई ॾींदो, पर हीउ जेको ॿेलो ऐं झंगल आहे जेको बि सो मूंखे छूट ॾिनी वेंदी। जेकी टारी हणा टिंबी हणा बकरियुनि जी सो न मूंखे रोकण वारो न टोकण वारो थींदो। एतिरे में वज़ीर इहे शर्त हुनजो क़बूलु करे ऐं पंहिंजे हिसाब सां अची बादशाह खे ॿुधाईं त बहरहाल हू तो चवे त रू रवाज़ जेको बि हले थो मूंखे उन हिसाब बाबति मतिलबु त उन बाबति मज़ूरी ॾिनी वञे ऐं बहरहाल मूंखे हिन झंगल मां कंहिं बि टारी टिंगीअ सां न रोकियो वञे ऐं मुंहिंजूं बकरियूं पंहिंजे हिसाब सां चरंदियूं ऐं बादशाह जूं बि चरंदियूं। अदा बादशाह बि इन ॻाल्हि खे तस्लीम कयो ऐं पंहिंजे हिसाब सां टेम ऐं ॾींहुं ऐं सभु कुझु तयारु वार थी वियो त मन हिन टाइम ते हिन जॻहि तां बकरियूं छोड़ींदे ऐं हिन जॻहि ते वरी तूं बकरियूं आणींदे, इहा तुंहिंजी ड्यूटी आहे। अदा रब्बुअ खे ड्यूटी मिली वई। रब्बु पंहिंजे हिसाब सां बकरार हुयो ऐं ख़ूबसूरत हसीन नौजवान हुयो। 24 कलाक झंगलनि में रही पंहिंजे हिसाब सां दलेर ऐं पहलवान हुजे। अदा सिधो सो बादशाह जूं बकरियूं वञी रब्बुअ खोलियूं ऐं पंहिंजे हिसाब सां बकरियुनि खे सिर्फ़ु रब्बुअ डंगर लाथो। डंगर लाहे ऐं बैंसरी पंहिंजे हथ में खणी ऐं बैंसरी वॼाईंदो रब्बु पंहिंजी राह सां रवानो थी पियो। ऐं उहे बादशाह जूं बकरियूं जेकियूं बैंसरीअ जूं हेरक बि न हुयूं पोइ बि रब्बुअ जे बाबति उन जे कढ लॻी पियूं। एतिरे में शहज़ादी मथ मालात ते चढ़ी
उन जो बेंसरीअ जो आवाज़ ऐं सुर ॿुधे पई ऐं इहा रबो जी माना की करामती बेंसरीअ जो आवाज़ ते बकरियूं कंदियूं वञनि ऐं रबू पंहिंजी ला धड़क मतिलबु त वञे थो पियो। एतिरे में बादशाहज़ादीअ खे अधु कलाक खनि उन बेंसरी जो जेसिताणी हिन जे कन ते आवाज़ु पए पियो ओतिरी महिल उहा मालात जी दरीअ ते बीठी रही जेसिताणी रबो जी बेंसरी जो आवाज़ु ख़तमु थी वियो। हीअ वापसि वरी कमरे में सुम्ही पई। पर शहज़ादी बाबति ॾींहं राति इन रबो जे बारे में सोचींदी रही त बहरहाल हीउ जहिड़ो ख़ूबसूरत ऐं बेंसरीअ में माना की जहिड़ो आवाज़ु सुर थो ॾिए सो बहरहाल हीउ जे अगरि मुंहिंजो घोटु थी पए त सॼी उमिरि माना की इन जी बेंसरी जो आवाज़ु ॿुधी मां पंहिंजी ज़िंदगी कटींदमि पई। हुनखे एतिरो त शहज़ादीअ खे उन बेंसरीअ जो आवाज़ु वणी वियो हुजे जंहिंजो को मिसाल नथा ॾेई सघूं। वरी बि शहज़ादी सोचे पई त हुन जी छा औकात आहे असां बादशाहनि जे अॻियां। हू हिकु बकरार ऐं धनार आहे, आम माण्हू आहे। सो इन बाबति मुंहिंजी इन सां शादी थींदी त थींदी कीअं ऐं रबो खे इन बाबति को ख़्यालु न ख़तरो हुजे। हू पंहिंजी धुन ऐं इन मगरूरीअ में ऐं पंहिंजी धनारपीअ में मसरूफ़ हुजे ऐं बेंसरीअ में माना की मतिलबु त तवजो हुजेसि। ऐं पर पुठ जी ऐं इन बादशाहज़ादीअ जी रबो खे त का ख़बर न चार रही। अदा ही पंहिंजे हिसाब सां हूअ पर पुठ रबो ते मस्तु लॻी वते शहज़ादी ऐं रबो पंहिंजे हिसाब सां बकरियूं हेॾे होॾे टिलाईंदो घुमाईंदो वते। हर रोज़ु रबो जो हाणे इहो कमु थी वियो छो त हू मज़दूर बीठो शाम जो बकरियूं आणे ऐं सुबुह जो छोड़े ऐं बेंसरी जीअं वॼाईंदो अचे तीअं वॼाईंदो वञे। हाणे शहज़ादी 24 कलाक माना की इन जी बेंसरी जो रुॻो इंतज़ारु हुजेसि, ॿी का शइ बि हुनखे वणे न पई। न मानी पियो वणेसि न पाणी पियो वणेसि, रुॻो बेंसरी जो आवाज़ु ॿुधी ऐं पंहिंजी पाण खे दिलदारी ऐं ख़ुशि करे पई। एतिरे में उहे बानियूं ऐं बालका ॾिसणु लॻा त बादशाहज़ादी न खाए थी न पीए थी ऐं ॾींहं ॾींहुं वञे थी ख़तमु ऐं डुबरी थींदी। आख़िर ॻाल्हि छा आहे? एतिरे में बादशाह सां सिधो सो कीअं बानीअ वञी ॻाल्हि कई त बादशाह सलामत, तुंहिंजी धीउ दादली माना की न खाए थी न पीए थी कुझु बि न, माना की बिस्तरे में कमरे में अंदरि वेठी आहे ऐं जीअं सिजु लहण जो टेपेरी जो टेम थिए थो उन टेम खां वठी हिकु करी उन दरीअ जे मुंहुं करे ऐं बीठी आहे झंगल जे तरफ़ ॾऊं ऐं इन इंतज़ार में बीठी आहे। उहो बकरार बेंसरी वॼाईंदो अचे थो। उन बेंसरीअ खे ॿुधी एॾो ख़ुशि थींदी आहे जेकर नई ॼण ज़िंदगी उन बादशाहज़ादीअ खे मिली वई हुजे। ऐं पंहिंजे हिसाब सां सुबुह शाम सुबुह जो बि उथंदे निंड मां ऐं उन दरीअ ते वञी बीहे थी, वञी 9 थियनि था उन खां बाद में उन दरीअ तां हटी थी अचे ऐं उन खां बाद बि हुनखे न नंगर थो हले न मानी थी हले, रुॻो टाइम ॾे इंतज़ारु त केॾी महिल थो इहो बकरार बकरियूं मोटाए। इहो शहज़ादीअ जो तवजा ऐं एॾे ज़हन लॻो पियो आहे। आख़िर मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त शहज़ादी आख़िर चाहे छा थी। एतिरे में बादशाह उन बानीअ जी वातां इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह परेशान टेंशन में ख़ुदि पाण बि अची वियो। चवणु लॻो त आख़िर इहो राज़ छा आहे जो शहज़ादी इन बाबति छो थी ईअं करे। अदा बादशाह परेशान टेंशन में सिधो सो पंहिंजी दादली धीउ ॾे कमरे में दाख़िल थियो। हुन ॾिठी पंहिंजे पीउ खे ऐं पंहिंजे हिसाब सां उथी वेही रही ऐं पीउ हिन खां बाबति इन मामूले में पुछा करणु लॻो त आख़िर ॻाल्हि छा आहे ऐं तूं सॼो ॾींहुं हिन दरीअ ते बीह ऐं मुल्क जो निज़ारो थी ॾिसें जा अहिड़ी का ॿी ॻाल्हि आहे। शहज़ादीअ पंहिंजे पीउ खे का बि अहिड़ी ॻाल्हि न ॿुधाई जो दिलि जी, छो त हू पंहिंजे पीउ जो अदब ऐं एतिराम कंदी हुई ऐं उन जे बाबति अहिड़ी का बि गंदी ॻाल्हि हुनखे न पई करे सघे त का मां बकरार थिए मोहिजी पई आहियां ऐं बकरार सां शादी करण थी चाहियां। एतिरे में बादशाह हिन खां ॾाढो तेर पेतर में पुछा कयो त मां हेतिरे मां हीअ ॻाल्हि मूं ॿुधी, तूं मानी बि नथी खाएं पाणी बि नथी पीए, आख़िर ॻाल्हि छा आहे थोरी त मूंखे ॿुधाए। पर हुन हेठि कंधु कयो, पीउ खे को जवाबु वग़ैरह न ॾिनई। एतिरे में बादशाह पंहिंजे हिसाब सां हिकु बानीअ खे ख़ासि पंहिंजी नौकिरियाणी खे चयो त हिन बादशाहज़ादी जो तोखे वधि मां वधि ख़्यालु रखिणो आहे। अगरि जे कुझु बि चवई तूं फ़ौरन मूंखे ॿुधाए या उहो हुन जे अॻियां कमु पेश कर। अदा हूअ नौकिरियाणी हुकुम जी बंदी कमु कीअं न कंदी। हिकु ॼाणे पंहिंजे हिसाब सां नौकिरियाणियूं हूअं वेंदियूं हुयूं वाड़ मां
रबू उन वाड़ में सुतल हूंदो, छो त बकरियूं पंहिंजूं बि उन बकरनि सां गॾाए आणींदो हुयो ऐं छोड़ींदो हुयो। ऐं रबू पंहिंजे हिसाब सां नौकिरियूं खीरु ॾियणु ईंदियूं हुयूं ऐं रबू पंहिंजे हिसाब सां हुननि खे गिलो लाहे ॾींदो हुयो ऐं हू खीरु ॾुधियूं ऐं हुन लाइ मानी बि खयूं ईंदियूं हुयूं ऐं पंहिंजे हिसाब सां मोटी वरी वेंदियूं हुयूं। शहज़ादी हिकु ॾियारे दिलि में सोचियो त जेकर इन सां गुफ़्तगू थोरी घणी कयां, इन जे बाबति हिन सां हाली हवाले थियां त हिन जो छा इरादो आहे। एतिरे में शहज़ादी हिकु ॾियारे बानीअ खे चवणु लॻी त बानी, मूंखे पाण सां साण वतियूं हल ऐं मां पंहिंजे हिसाब सां हलण थी चाहियां। एतिरे में चवणु लॻी त शहज़ादी, तुंहिंजो घर खां ॿाहिरि माना की पेर रखणु इहो त माना की क़ाबिले एतिराम आहे। सो बहरहाल मतिलबु त बादशाह सलामत जेको आहे सो मूंखे मतिलबु त छिड़बींदो ऐं नाराज़ थींदो। जेकर न हले सो बहरहाल इहो कमु मां पाण करे ईंदुमि। एतिरे में बानीअ हिन खे ॾाढो नटायो, हेॾां होॾां चयोसि, पर बादशाहज़ादी जो ऐं बादशाह जो हुनखे हुकुम हुयो त मन जेकी शइ चवे उन जे अॻियां पेश कर। अदा हुनखे चवणु लॻी त मां तुंहिंजे पीउ खां पुछा करे जा बादशाह खां, सो बहरहाल उन खां बाबति तोखे मां उन बकरार जे तरफ़ वठी हलंदुमि। एतिरे में हुनखे उन तरफ़ वञण ई न ॾिनई ऐं चवणु लॻसि त मां कहिड़ी बि हालति में वेंदुमि, इहो मुंहिंजो हुकुम आहे। एतिरे में नौकिरियाणी पंहिंजे हिसाब सां कंधु हेठि कयो ऐं उहा शहज़ादी ऐं नौकिरियाणी उन वाड़ जे तरफ़ रवानी थी पियूं। गेट खां मतिलबु त टपी ऐं उन तरफ़ सिधो सो वञी लोड़ो लाहे हू बकरार बीठो। हुनखे इहा ख़बर न हुई, छो त हू हिकु शरीफ़ ख़ानदान मां हुयो। इन पासे ॾे हू तवजा न पियो हणे ऐं हू लोड़ो लथियूं ऐं पंहिंजे हिसाब सां वञी खट ते पुठी ॾे वेही रहंदो हुयो, जेसिताणी बानियूं ऐं नौकिराणियूं पंहिंजे हिसाब सां खीरु ॾुधियूं हलियूं वञनि। एतिरे में पंहिंजे हिसाब सां हिन ख़्यालु ॿियाली न कयो, डंगर लाथियूं ऐं सिधो सो पुठी ॾेई ऐं खट ते वञी वेही रहियो। अदा हू पंहिंजे हिसाब सां शहज़ादी गिले ते बि ऐं हिन ॾे मोहड़ करे बीठी हुजे, हिन जो को हिन ॾे मोहड़ ई न हुजे, हिन जो कंधु परते हुजे ऐं शहज़ादी हिन खे पुठ पोयां ॾिसे पई वेठी। पर शहज़ादीअ जी इहा ज़रूरत न थी जो हुन बकरार त रबूअ सां ॻाल्हाए। एतिरे में शहज़ादी पंहिंजे हिसाब सां बीठी ऐं उहा साॻी खीरु ॾुयूं ऐं पोएं पेर साॻियूं वेंदियूं रहियूं। एतिरे में हू पंहिंजे हिसाब सां डंगर ॾेई ऐं बकरियूं जेकियूं ॿाहिरि हुयसि त उहे बि वाड़े ऐं लत ॾे रबू सुम्ही पियो ऐं शहज़ादी माना की उते वई त हिन खे पंहिंजे हिसाब सां अञा बि फीलिंग वधी वई। हुनखे सॼी राति इन बकरार जे बाबति सोचींदी रही, पर हिन खे निंड न पई अचे। हू चवणु लॻी त बहरहाल हेॾो अदब एतिराम माना की केतिरो बि कंहिं वटि बि हुजे, पर ईअं न थींदो। आख़िर बादशाह हिन खे सोच वीचार में शहज़ादीअ जे में माना की हिकु वज़ीर पंहिंजे खे माना की अकुलमंद खे घुरायईं। वज़ीर खे हिन बाबति ॻाल्हि कई त वज़ीर सलामत, मुंहिंजी धीउ शहज़ादी माना की अहिड़े हालनि में ऐं हिन पारे मतिलबु त रहे थी, न खाए थी न पीए थी, न को हाल हवाल ॾिए थी। सम्झ में ॻाल्हि नथी अचे त हाणे मां छा कयां। वज़ीर वॾा सियाणा हूंदा न। वज़ीर चयो त बादशाह सलामत, दाल में कुझु कारो आहे ऐं मूंखे शक मूजिबि त इन बकरार खे शहज़ादी पर पुठ चाहे थी। माना की बकरार खे का न आहे दिलि में, पर शहज़ादीअ खे जो आहे त हाणे छा था करे सघूं। एतिरे में वरी बादशाह खे बकरार सम्झाइणु लॻो, सो बहरहाल तुंहिंजी ॿेर माना की पची तयारु थी वई आहे, माना की जेको बि ईंदो इन खे जिंब हणी सघे थो। सो इन खां भलो आहे सो पंहिंजे हिसाब सां इन जी मालिकी ऐं इन खे जल्द में जल्द इन जो बिलो कयो वञे। एतिरे में बादशाह इन जी ॻाल्हि का न सम्झियो ऐं दुबारा वज़ीर खां पुछा करणु लॻो त वज़ीर तूं आख़िर छा चयो। वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, तुंहिंजी धीउ शहज़ादी हाणे जवान थी वई आहे ऐं इन जे बाबति इन जा हाल इन करे था थियनि। मुंहिंजी राय इहा ई आहे त इन जी शहज़ादी कंहिं शहज़ादे कंहिं मुल्क ॿिए जी विलायत में कराए छॾ, सो इहा पंहिंजे आस्तड़े आस्तड़े जीअं हुई पहिरियां ईअं थी वेंदी। एतिरे में पंहिंजे हिसाब सां वज़ीर जी बादशाह ॻाल्हि मञी ऐं ॿुधी ऐं एतिरे में चवणु लॻो त चलो ठीकु आहे, मां हिकिड़ो मुंहिंजो माना की मुंहिंजो भाउ आहे, उनजो हिकु ख़ूबसूरत पुटु आहे, सो उन सां शादी कराईंदोमांसि, छो त भाइरूं ऐं हू सोट ऐं सोट थींदा। वरी बि पाण में रतो आहियूं, सो बहरहाल अॻे पोइ बि हिक ॿिए खे मरणो पवणो आहे, सो इहा ॻाल्हि सही आहे ऐं मां पंहिंजे भाटीअ खे ई पंहिंजी धीउ जो संग ॾींदुमि। इहो बादशाह पर पुठि माना की शहज़ादीअ खां बग़ैर ऐं पोयां हिन रिश्ते जी माना की पंहिंजे भाउ सां गुफ़्तगू करे छॾी।
ऐं हुनजो जेको पुटु हुयो उहो बि पंहिंजे हिसाब सां ऐंशी अबाबनि में ऐं पंहिंजे हिसाब सां मगरूरीअ में रहंदो हुयो, छो त हू दादलो हुयो ऐं हू भाउ जेको हुनजो बि हुयो उहो बि सुठो माना की डीलर हुयो। हू बादशाह जो भाउ त बाक़ी छा था सम्झी सघो। सो पंहिंजे हिसाब सां हू ज़िंदगी में रुगो ऐंशा बाब कया, उनजे पुट हुनखे को कमुकार वाक न थींदो हुयो। एतिरे में शहज़ादीअ खे का बि इन बाबति का ख़बर न चार हुजे। शहज़ादी दिलां दिलि वेठो हुन बकरार जो आवाज़ खे भेंसरीअ खे ॿुधी पंहिंजे रूह खे ख़ुशि कंदी पई। एतिरे में हिकु ॼाणे पंहिंजे हिसाब सां शहज़ादीअ ॾे बानी माना की इहो जेको ईंदो आहे शगुन ऐं मंगणे जी तयारी माना की शहज़ादीअ जे बाबति आयूं ऐं बानियूं ऐं कुझु मायूं हिन खे पंहिंजे हिसाब सां रहो हुन माना हिन जे सोट जो विझी वयूं। शहज़ादीअ जी अखि पोइ खुली त बहरहाल हीउ छा थियो ऐं हीअ ॻाल्हि छा आहे। एतिरे में हिकु बानी कुराड़ी हिन जी रखियल हुई पुराणी, सो हुन खां पुछा की अमड़ हेतिरे मां हीअ ॻाल्हि माना की हिन जो छा मतिलबु थी सघे थो, छो त हुन शहज़ादीअ खे माउ कोन हुजे, हिकु पीउ हुजे बादशाह जंहिंजे सहारे पलंदी हुई। एतिरे में हुन ॻाल्हि कयसि त बहरहाल शहज़ादी तुंहिंजो जेको सोटु आहे सो हुन सां तुंहिंजे पीउ शादी तय करे छॾी आहे, सो चंद ॾींहंनि में माना की 15 ॾींहं या महीनो आहे सो तुंहिंजी हुन सां शादी थी वेंदी। सो बहरहाल एतिरे मां इहा ॻाल्हि आहे। जॾहिं इहा ॻाल्हि शहज़ादीअ ॿुधी, छो त हुनखे पंहिंजे सोटनि जे अफ़ालनि जी ख़बर हुई, ऐं एतिरे में शहज़ादीअ जे पेरनि हेठां ज़मीन ई खिसकी वई। एतिरे में चवणु लॻी त अब्बा साईं खे ख़बर न आहे त हू हिकु अयाशी ऐं नशे ऐं मतिलबु त मगरूरीअ में रहंदो आहे। हू मुंहिंजे लाइक़ु कीअं कयो ई माना बाबा साईं जो, इन खां त भलो आहे इन बकरार सां मां भॼी शादी करे छॾियां। एतिरे में चवणु लॻी त ख़बरदार। उहा पोड़ी बानी हिन खे सम्झाइणु लॻी त तूं इहा ज़बान मां माना की जेको लफ़्ज़ कढियो आहे इहो तूं मतिलबु त बेअदबी वारो लफ़्ज़ कढियो आहे, इहा तुंहिंजे पीउ खे ख़बर पई त तूं सां गॾु हिन बकरार खे बि जहिड़ो दफ़न करे छॾींदो। एतिरे में हिन खे कुराड़ीअ ॾाढा ड्रिज वग़ैरह ॾिना, पर हुनजो बूथ सफ़ा कराइटिजी वियो हुजे। एतिरे में उहा वफ़ादार कुराड़ी हुजे। शहज़ादीअ जा लफ़्ज़ वञी सिधो सो बादशाह जे तस्लीम कयईं अॻियां त बादशाह सलामत, तुंहिंजी दादली धीउ मुंहिंजे रूबरो हीअं ही लफ़्ज़ चया त माना की पंहिंजे सोट खां मूंखे मरणु भलो आहे ऐं पंहिंजे हिसाब सां मां इन बकरार सां छो न शादी करे छॾियां इन सोट खां। त जॾहिं इहा ॻाल्हि उहा पोड़ी नौकरियाणी करे बादशाह खां मोकिलाए पोइ ते मोटी त बादशाह खे वज़ीर जी ॻाल्हि माना की दिलि में ठेकी पई त वज़ीर चयो त बादशाह सलामत, तुंहिंजी धीउ जेकी आहे सो पर पुठि बकरार खे चाहे थी। इहा ॻाल्हि बादशाह खे सम्झ में ऐं ज़हन में अची बीठी त ज़रूरु को न को मसइलो आहे। बादशाह यकदमि सिधो सो पंहिंजी धीउ जे कमरे में वियो शहज़ादीअ जे में, ऐं शहज़ादीअ खे चवणु लॻो त हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे कूड़ी आहे या सची आहे। एतिरे में शहज़ादी उन उरूज ते ऐं उन कावड़ ऐं गुस्से में हुई, छो त हुन खां बग़ैर मोकल जे इहो सॼो कमु थियो हुजे। एतिरे में चवणु लॻसि त अब्बा साईं, मां पंहिंजे सोट सां शादी कॾहिं बि न कंदमि। अगरि जे मुंहिंजी शादी कराए त इन बकरार सां कराए, न त मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदमि। एतिरे में जॾहिं बादशाह इहा ॻाल्हि ॿुधी त बादशाह जे ज़मीन पेरनि हेठां निकिरी वई। बादशाह चवणु लॻो त तुंहिंजो सोट में कंहिं शइ जी कमी न आहे, वरी बि तुंहिंजो चाचो ऐं तुंहिंजो सोट आहे, तोखे पंहिंजो घरु आहे, सो बहरहाल तूं पंहिंजे घर में थी वञे, कंहिं बि ॻाल्हि खां न घबराए। जेको बि ॾुखु सुखु हूंदो सो मां वरी तोसां गॾु आहियां, इहा मुंहिंजी मतिलबु त राय आहे ऐं तोखे शादी बि करणी पवंदी। ऐं शहज़ादी बि पंहिंजे पीउ खे माना की अहिड़ी मोट ॾिनी, चवणु लॻसि त बहरहाल मां कॾहिं बि इन पंहिंजे सोट सां शादी न कंदमि, न त मां इन बकरार खे भॼाए ऐं इन सां हली वेंदीमांइ, छो त मां इन सां मुहबत ऐं प्यारु कंदी आहियां। इहा जॾहिं बादशाह ॻाल्हि ॿुधी त बादशाह खे पूरी पक थी वई ऐं एतिरे में सोचणु लॻो सो बहरहाल हाणे छा कयां। ऐं एतिरे में बादशाह पंहिंजी धीउ खे ईअं मायूस ऐं ग़मगीन बि न पियो छॾे सघे। ऐं एतिरे बाबति हाणे छा करे, छो त पंहिंजे भाउ सां हू ज़बान करे चुको हुयो ऐं वरी बि हीउ बादशाह हुयो। बादशाह जेकी ज़बान लफ़्ज़ ज़बान मां कढंदा आहिनि सो उन ते माना की बरक़रार रहणो अथनि। एतिरे में बादशाह पंहिंजे वज़ीर खे घुरायो, जेको अकुलमंद वज़ीर हुजेसि। अदा वज़ीर जीअं पुॻो, बादशाह उन खे बाबति साॻी ॻाल्हि
वज़ीर जे अॻियां पेश कयईं त हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे ऐं तुम्हारी ॻाल्हि वाक़ई बि सची थी। मुंहिंजी धीउ पर पुटु इन बकरार माना की रब्बो खे चाहे थी, हाणे छा कयां? एतिरे में बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत, हाणे तुंहिंजी धीउ ऐं माना की तुंहिंजे मतिलबु त मसइलो हिकिड़ो ई हल थी सघे थो। तूं हिन रब्बू ऐं पंहिंजे माना की भाटीअ जे विच में मुक़ाबिलो कराए, माना की को शर्त रख, माना की जेको बि शर्त पूरो करे अचे सो उनखे पंहिंजी धीउ जो रिश्तो ॾे ऐं पंहिंजी धीउ जे बाबति बि तूं पुछा कर। अगरि जे जेको बि शर्त इन ते मंज़ूरु थी थो वञे त उनखे बहरहाल तूं उहा शादी कराए ऐं इन में तुंहिंजी इज़त बि बची वेंदी ऐं तुंहिंजो भाउ बि नाराज़ न थींदो। इहा ॻाल्हि वज़ीर जी हिन खे बादशाह खे पसंदि अचे वई। बादशाह यकदमि पंहिंजे भाउ खे घुरायो ऐं उनजे पुट माना की भाटे खे बि घुराए ऐं पंहिंजे हिसाब सां उनजे अॻियां हीअ ॻाल्हि पेश कई त माना की मुंहिंजी धीउ बकरार खे चाहे थी, सो हाणे उनखे बाबति मां पंहिंजी धीउ सां ॻाल्हायां थो। अगरि जे तव्हां जो को इतराज़ न आहे त बकरार जे विच में ऐं तुंहिंजे पुटु हिन जे विच में को शर्त रखियो वेंदो ऐं उहो शर्त मां उनखां बाबति ॿुधाईंदोमांव, अगरि जे पहिरियां ॻाल्हि तव्हां मंज़ूरु कयो। एतिरे में हुनखे पंहिंजो भाउ चवणु लॻो, अदा जेको बि तूं फ़ैसिलो करें सो असांखे मंज़ूरु आहे। अगरि जे को बि शर्त आहे सो मुंहिंजो पुटु बेशक उहो शर्त तुंहिंजो पूरो कंदो ऐं जेको बि ॻाल्हि हूंदी सो उहा तस्लीम कंदासीं। अदा एतिरे में ओॾां हा थी वई, सिधो सो पंहिंजी धीउ सां अची मिलियो ऐं धीउ खे चवणु लॻो त बहरहाल हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे, अगरि जे तूं इनखे चाहे थी, हाणे इन सां तूं कहिड़ी बि हालत में ॻाल्हि कर त असांजो को हिकिड़ो शर्त आहे, सो इहो शर्त मां ॿुधाईंदोमांइ। इन जे शर्त जे बाबति जे अगरि इहो बीहे थो ऐं शर्त पूरो थो करे त पोइ मां तुंहिंजी शादी इन बकरार सां लाज़िमी कराईंदुमि। ऐं शहज़ादी इन ख़ुशीअ में माना की न मापे पई। एॾो त ख़ुशि शहज़ादी जॾहिं इहे लफ़्ज़ ॿुधा ऐं शहज़ादीअ खे यकीन हुयो त माना की इहो बकरार जेको आहे वॾो अकुलमंद ऐं होशियारु आहे ऐं इनखे माना की हर मसइले जो हल इन खां ज़रूरु थी वेंदो। अदा एतिरे में शहज़ादी पीउ खे चवणु लॻी, सो बहरहाल मूंखे 5 ॾींहंनि जी मोकल खपे, उनखां बाबति मां तोखे हा कंदमि ऐं पकी साबूती पोइ ॾींदमि। छो त शहज़ादी इहे 5-6 ॾींहं छाजे करे पई वठे, छो त हुन बकरार रब्बो सां हुन अञा गुफ़्तगू या ॻाल्हायो बि न कयो हुजे। हीअ पर पुठि आशिक़ हुजे, एतिरो कुझु थिए पियो सो हुन रब्बो खे कंहिं शइ जी ख़बर ई न हुजे। अदा बादशाहज़ादी जॾहिं पीउ खां इहा मोकल वरिती ऐं पीउ खे ॿियो बि चई त माना की मां इन ॾे अची वञी सघां थी। अदा इहा बि बादशाह इजाज़त ॾिनसि, माना की तुंहिंजी पसंदि आहे सो मां नाराज़ न थींदुमि। तूं भली हिन सां 5 ॾींहंनि में सलाह कर ऐं जेकी ॻाल्हि बि तव्हांजी तस्लीम थिए सो उन ते बीहे तो बहरहाल उहो शर्त रखियो वेंदो। अदा शहज़ादी देरी न थी, शाम ते जीअं बकरियूं मोटाए आयो उन महिल साॻी बानीअ सां गॾु ऐं खीर जे मींहं में सिधो सो हुन मतिलबु त वार ते पुॻी। अदा हू साॻियो कमु कयो, साॻियो डंगर लाॻियूं मतिलबु त डंगर लाथियूं ऐं साॻी वञी खट ते वेही रहियो। अदा एतिरे में शहज़ादी पंहिंजे हिसाब सां सिधो सो हुन खट ते वेही रही ऐं पंहिंजे हिसाब सां रब्बो जे रूबरो थी ऐं रब्बो इन विच में शहज़ादीअ खे कॾहिं बि पंहिंजे रूबरो या कथाई में न ॾिठो हुजे। ऐं शहज़ादी जॾहिं साम्हूं आयसि त रब्बो पंहिंजे हिसाब सां शहज़ादी ॾे ॾिठो त हुन जा होश ख़ता थी विया। शहज़ादी हुस्न में एतिरी त हुजे जो ॿरे पई वेठी ऐं रब्बो बि पंहिंजे हिसाब सां फूह जवानी ऐं मुंद में चढ़ियो हुजे। एतिरे में शहज़ादीअ पंहिंजे हिसाब सां हिन सां गुफ़्तगू कई त माना की सही बकरियूं नथो चाढ़े, कुझु बाबति हेॾे होॾे हिन सां ॻाल्हायईं। एतिरे में ख़बर पई हुन बानीअ हिन खे शहज़ादी करे सॾु कयो त एतिरे में रब्बो ॾिठो त बणा हीअ बादशाह जी धीउ आहे ऐं शहज़ादी आहे। एतिरे में रब्बो पंहिंजे हिसाब सां हेठि कंधु करे ऐं अदब ऐं एतिराम सां हिन खे सलाम कयईं ऐं एतिरे में चवणु लॻी तो बहरहाल तूं सही आहे, सलाम भली कर, बहरहाल तूं हेतिरे मां हीअ ॻाल्हि कई आहे ऐं बकरियूं खीर नथियूं मतिलबु त ॾियनि, तूं बकरियूं सही नथो चाढ़े। एतिरे में रब्बो हिन खे ॾिसंदो रहियो ऐं मथे कंधु करे थोरो ॾिसी ऐं हेठि कंधु करे पियो, माना की हिन खे मतिलबु त पंहिंजी ग़लतीअ जो अहसासु पियो थिए। माना की सोचे पियो त माना की सच में बकरियूं खीर थोरो थी हुजनि, सही नथो चाढ़ियां, सॼो ॾींहुं मां बेंसरी थो वॼायां, अलाए इन करे थो थिए चकर। सो हिन खे पंहिंजी ग़लतीअ ॾे ख़्यालु हुजे ऐं शहज़ादी सिर्फ़ु हुन खे
पाण जे हिसाब सां ॻाल्हाइण बि चाहे। हुन ते ॿिया लफ़्ज़ कोन हुया ऐं हुन पंहिंजे बाबति इहे लफ़्ज़ इस्तेमालु कया। अदा हूअ शहज़ादीअ खे जी चई ऐं पंहिंजे हिसाब सां शहज़ादी 5-10 मिंट हिन सां रूबरू बीह ऐं खीर ॾुधियूं ऐं बानीअ सां गॾु वेंदी रही। ऐं एतिरे में शहज़ादी बि हिन सां इज़हार न पई करे ऐं हू त पहिरीं ॻाल्हि आहे हुयो ई ग़रीब। हू त पंहिंजे हिसाब सां सोचे पियो त मुंहिंजी कहिड़ी औकात आहे जो मां हिन शहज़ादीअ जे रूबरू ऐं शहज़ादीअ जे इन बाबति कुझु चई सघां थो। अदा हिन खे पंहिंजे हिसाब सां बेंसरी वॼाए पियो, पर हिन खे बेंसरी बि पोइ मज़ो न पइजे। रबू सोचियो त भणा अहिड़ी शहज़ादी बादशाह जी थी, बहरहाल हाणे कीअं थिए। अदा हिन खे बि दिलि में घिरी वई हुजे हीअ बकरनि सां सॼो ॾींहुं माना की शहज़ादीअ खे यादि करे पियो। अदा हकिलंदे हो करंदे पंहिंजे हिसाब सां वरी ॿिए ॾींहं जी शाम ते माना वरी शहज़ादी अची आयसि। जीअं आयसि रब गिलो लाथो ई कोन, अॻे हिन दीद दगुन में माना की विधी त शहज़ादी अचे थी बानीअ सां, या बानी अकेली आहे। एतिरे मिठे त बणा शहज़ादी बानीअ सां गॾु अचे थी, हिन डंगर लाइ ऐं पंहिंजे हिसाब सां पुठी ॾे खट ते वेंदो हुयो। सो हाणे आम्हूं साम्हूं थी वेठो, छो त हुनजी दिलचस्पी शहज़ादीअ लाइ ॾिसण लाइ दिलि बेक़रार थींदी वञे पई। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां शहज़ादी अचे पई ऐं हिन सां 4 लफ़्ज़ 5 लफ़्ज़ हेॾां होॾां ॻाल्हायूं ऐं हिन जो मन की ज़हन पंहिंजी तरफ़ मतिलबु त तवजो आणण लाइ हिन हथियां मथियूं ॻाल्हियूं करे वरी हिन खां मोकिलायूं वेंदी रहे पई। आख़िरी ॾींहुं जॾहिं 5 ॾींहंनि जो थियो मतिलबु जाइज़ो हुयो, 5 ॾींहं हिन जे रूबरू थी ऐं हीअ पंहिंजे हिसाब सां सफ़ा मस्तु शहज़ादी ते थी पियो हुजे। एतिरे में शहज़ादी चवणु लॻी, सो बहरहाल हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे, सो बादशाह मतिलबु त मां तोखे पर पुठि चाहियां थी। इहा जॾहिं रबो ॻाल्हि ॿुधी त हिन जूं अखियूं खुली वयूं, छो त हीअ पंहिंजे हिसाब सां पर पुठि हिन ते मस्तु थी पियो हुजे। हीअ चवे पियो त माना हाणे शहज़ादीअ खे मां कीअं चवां, माना की सुभाणे कीअं कावड़ ऐं जज़्बात में अची वञे ऐं मूंखे माराए छॾे, सो मां ग़रीब ॿारु छा थो करे सघां। जॾहिं शहज़ादीअ जे रूबरू इहे लफ़्ज़ जो ॿुधई त हीअ ॾाढो ख़ुशि थियो। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल मां बि तोखे चाहियां थो, सो मूंखे ज़रूरत न पई थिए जो मां तोखे इहे लफ़्ज़ चवां। एतिरे में चवणु लॻो त मूंखां त किन ॾींहंनि खां वठी तोखे चाहियां थी पई ऐं हीअ सॼो कमु बकरारीअ ते माना की तोखे मुंहुं बीहारियो आहे ऐं मां पंहिंजे हिसाब सां तोॾे पैसा जेका घटि वधि ईंदा आहिनि, सो मां पंहिंजे हिसाब सां कुझु पैसा पंहिंजे घरां ऐं पंहिंजे तरफ़ां बि मोकिलींदी आहियां। एतिरे में चवणु लॻो उहा तुंहिंजी महिरबानी, पर अॼु तूं रूबरू मूंसां इज़हार कीअं कयो। एतिरे में चवणु लॻो त सुभाणे हिकु शर्त पेश कई वियो, मतिलबु पेश कंदो, हिकिड़ो सुभाणे शर्त पेश कयो वेंदो। उन जे बाबति अगरि जे उन शर्त में तूं कामयाब थी वएं, सो मां तुंहिंजी ऐं तूं मुंहिंजो। अगरि जे तूं न थी पए त पोइ मां पंहिंजे सौट सां शादी कंदमि, जेको पंहिंजे हिसाब सां नशाई ऐं जुआई आहे, मूंखे पसंदि न आहे। एतिरे में रबू चवणु लॻो, सो मां पंहिंजे सिर ऐं जान ॾियण लाइ बि तयारु आहियां ऐं तूं त पंहिंजे हिसाब सां शर्त थी चवें। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां शहज़ादी ऐं हुनखे पंहिंजो शर्त ॿुधायो ऐं हुन बि शर्त जे बाबति शहज़ादीअ खे चयो त मां तयारु आहियां। अदा एतिरे में सिधो सो बादशाह पंहिंजे वज़ीर खे घुरायो। वज़ीर आयो, वज़ीर खे चवणु लॻो त बहरहाल हिन जे रूबरू कहिड़ो शर्त ऐं कहिड़ो मुक़ाबिलो रखियो वञे, जेको भई पास थिए त हुनखे शहज़ादी जो संग ॾिनो वञे। एतिरे में बादशाह जा वज़ीर वॾा सियाणा थींदा आहिनि ऐं वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, हाणे मूं वटि हिकिड़ो ई शर्त आहे, माना की हिननि खे 5000 ॾिना वञनि ऐं चइजनि त हिन 5000 मां 7 ॾींहंनि अंदरि अगरि जेको बि 50000 करे आयो, सो हुनखे शहज़ादी जो संग ॾिनो वेंदो। छो त पंहिंजे हिसाब सां जेको बि महिनती कमाईंदड़ या कंहिं हुनर में हूंदो, सो उहो ई 50000 मतिलबु त 5000 मां ठाहे सघे थो, सो बि हिकिड़े हफ़्ते में। अदा बादशाह खे इहा ॻाल्हि सम्झ में अचे वई ऐं बादशाह बि हिन ॻाल्हि ते तस्लीम कयो। अदा सुबुह साजर वञी बादशाह पंहिंजी धीउ खे ऐं हुन शहज़ादो माना की पंहिंजे पुट खे माना की पंहिंजे भाउ जे भाटीअ खे उनखे बि चई त बहरहाल हीअ 5000 वठि ऐं हिन हफ़्ते खन में हिननि 5000 मां 50000 अॻियां जे पेश कंदे त हीअ शहज़ादी तुंहिंजी। अगरि जे हिन 5000 मां माना की 50000 बि तूं न पेश करे सघे ऐं कुझु बि न, त हीअ शहज़ादी माना की तुंहिंजी ज़ाल न थींदी।
ऐं शहज़ादीअ खे चई त हीअ 5000 वञी पंहिंजे बकरा रखे ॾे ऐं बकरा खे बि ईअं चओ हिननि 5000 मां 50000 करणो अथसि, अगरि जे थिएसि त हा करे, नथो थिए त हथु मथे करे। अदा एतिरे में शहज़ादी सिधो सो वई पंहिंजे हिसाब सां वञी उन बकरार रबो खे चई त बराल ही वठि 5000, हाणे ही शर्त इहो आहे त 5000 मां हफ़्ते खन में 50000 तोखे करिणो आहे ऐं बकरियुनि जो तूं चिंतो न कर, छो त बकरियुनि लाइ मूं ॿियो हिकिड़ो नौकर मतिलबु त रखी छॾियो आहे, उहो बकरियूं छोड़ींदो। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां 5000 खणी ऐं पंहिंजे हिसाब सां हू निकिरी पियो ऐं हुनखे माना की जेको वज़ीर जेको शहज़ादीअ जो सोटु हुयो उहो बि पंहिंजे हिसाब सां 5000 खणी निकिरी पियो। अदा ही पंहिंजे हिसाब सां जेको शहज़ादीअ जो सोटु हुयो माना की उहो कीअं वञी जुआ चई खेॾांदो वञी। अदा सिधो सो निकिरी कीअं बाज़ार में वञी जुआ वटि वियो, चवंदो ही 5000 मां 50000 ठाहिण में मूंखे को मसइलो ई न लॻंदो, छो त हू इन कम जो माहिर हुयो। अदा सिधो सो वञी उन जुआ जे अॾे ते पुॻो ऐं पंहिंजे हिसाब सां 5000 रखी ऐं अचे दाव खेॾणु वेठो अथई। अदा हकील ने हो करंदे उहे दाव जेका 5000 हुयसि पोइ 5000 हुन जा बराल खणी आयसि। अदा जुआ में 5000 हाराए वेठो, उन खां बाबति हिन पंहिंजो माना की ज़िंदगीअ जो फ़ैसिलो कयो। चवणु लॻो सुमा पंहिंजो पाण इन जुआ ते रखां थो, सुमा पंहिंजे हिसाब सां दाव खेॾंदुमि ऐं कहिड़ी बि हालत में मूंखे खटिणो आहे। अदा हुननि देरी न कई, उन जो बि माना की खटेसि ऐं बि पंहिंजे हिसाब सां हिकु हुननि जो ग़ुलाम ऐं नौकर थी पियो। अदा सिधो सो हिननि पंहिंजे हिसाब सां कीअं होटल वारो मतिलबु होटल वारे वटि हिन खे पंहिंजे हिसाब सां उन खां 30000 वठी ऐं उनखे मज़दूर फिटी करे आया साल गस्तीअ जे हिसाब सां। अदा उहो शहज़ादीअ जो सोटु माना की उते होटल ते मज़दूरी करे पियो ऐं माण्हू खे चांहि पाणी मानी खाराए पियो वेठो। अदा छॾ हिन शहज़ादे खे मतिलबु त इनखे ऐं वटि हुन बकरार रबो खे। अदा हुनखे 5000 जो मिलिया, हू पंहिंजे हिसाब सां हिन सोच वीचार में हुजे त हाणे हिननि 5000 मां 50000 काॾां ईंदो ऐं कहिड़ो धंधो कयां जो हिन मां एतिरो पैसो यकदमि ॾे ठहे ऐं यकदमि में मां अमीर थी वञा ऐं एतिरो 50000 खणी वञी हुन बादशाह खे ॾियां ऐं बादशाह पंहिंजी धीउ जो संग मूंखे ॾे। अदा हिन सोच वीचार में पंहिंजे हिसाब सां घुमंदो फिरंदो हेॾां होॾां सोचींदो कीअं वञी माना की ॻोठ जे ॿाहिरां हिन जे मतिलबु की सिजु लही वियो। अदा सुठी मंज़िल करे वियो हुजे, हीअ कंहिं ॿिए बादशाह जे तरफ़ कंहिं धंधे जे हिसाब सां वञी रहियो हुयो त माना की एतिरो को मूंखे धंधो लॻी वञे जेको माना की हफ़्ते खन में 50000 ठहे। अदा इन तरफ़ सां निकिरी पियो, हिन खे शाम थी वई, कंहिं वण हेठां हिन खे इन सोच वीचार में उन ते हेठां अची ऐं सोचे पियो त मुंहिंजा मालिक सुभर तोखां मूं कुझु बि न आहे घुरियो, इन शहज़ादीअ ते माना की एतिरो मस्तु आहियां मोहिजी पियो आहियां, अगरि जे तूं मुंहिंजी मदद कंदे त तूं जी करे सघे थो, बाक़ी ॿिए कंहिंखे चारो ई न आहे। ऐं बहरहाल मां ग़रीब माण्हू 50000 त छा 5 रुपया बि हिननि खां माना की ठाहिण में मुंहिंजे लाइ मसइलो आहे। एतिरे पंहिंजे हिसाब सां अलाह खे यादि करे उन वण हेठां हिन सुतो। अदा थोरी देरि खां पोइ हिन खे अखि लॻी वई, हुनखे हिकु ख़्वाब में माना की अशे बुज़ुर्ग लिबास सां अची हिन खे चवणु लॻो त पंहिंजे हिसाब सां रबन तूं खामखां घबराए छो थो, तूं जीअं वण हेठां सुतल आहे, इन वण जे उतरे पासे ॾांहुं थोरी खोटाई कंदे त हिकिड़ो दरवाज़ो आहे, उहो दरवाज़ो जीअं खोलींदे त उन में हिकु सौ ऊठ बीठो आहे। उहो सौ ऊठ दुनिया सां भरियल अथई, इहो पंहिंजे हिसाब सां खणी वञी बादशाह जे अॻियां पेश कर, इन शहज़ादीअ सां तुंहिंजी शादी पकी आहे। अदा एतिरे में हिन पंहिंजे हिसाब सां जाग थी पियसि त ॾिठई त बणा केर बि कोन्हे को। हिन सोचियो त बणा अले कहिड़ो ख़्वाबु ॾिठुमि, अले सचो आहे अले कूड़ो आहे, पर हिन खे एतबार हुयो त मन रब बेपरवाह आहे, ज़रूरु काॾां न काॾां मुंहिंजी राह खुली आहे। एतिरे में उहो राति उहा सुम्ही ऐं सुबुह साजर ते उन उतरे पासे ॾांहुं वण जी कुंड में खोटाई खणी चालू कयईं। अदा हकील ने हो करंदे कुझु मंज़िल खोटे बीठो त सच में ॾिठई त हिकु दरवाज़ो आहे, तख़्तो माना की हेठि हुजे, उहो तख़्तो जो मथे कंहिं दरवाज़े नमूने त उन में अंदरि माना की उठ बीठा हुजनि। अदा हिन जी वाघ माना की परे खां छिलके पे वेठी हिन वाघ में हथु विझी अची छिकणु लॻो।
अदा हिकिड़ो ऊठ ॿियो ऊठ ईअं निकिरंदा निकिरंदा 100 ऊठ माना की बोझनि सां गॾु निकिरी कतार करे बीह रहिया। हिन सोचियो त बणा वाह जो कमु थी वियो। सो बहरहाल रब माना की मूंखे ऊठ ॾिना आहिनि, हाणे त अलाह राज़ी थी पियो आहे ऐं मूंखे त दुनिया दौलत त जाम थी वई। अदा हाणे 100 ऊठ हिन जे वराइण खां माना की घणा हुजनि। हिन सोचियो त बणा इहे बादशाही वेझी आहे ऐं हिन बादशाही में वञा थो को नौकर ख़रीद करे चा। अदा कुझु पैसा खणी सिधो सो हुन बाज़ार में रवानो थी पियो। उन हिकु होटल वारे ते वियो। उन होटल वारे खे चवणु लॻो त यार मूंखे मज़दूर जी कम ज़रूरत आहे, सो मज़दूर को हिते आहे त मूंखे ॾे। एतिरे में उहो शहज़ादीअ जो सोट बहरहाल को कम जो ई कोन हुयो। उन मां को होटल वारो बेज़ार बीठो हुजे, छो त हुनखे कम तौर तरीक़े जी ख़बर ई न हुजे, छो त हुन कॾहिं इहो कयो न हुजे। एतिरे में चवणु लॻो यार हिकिड़ो आहे मौत मज़दूर, सो मूंखे ॾाढो ज़लील कयो अथई। उन जा मां 30,000 भरिया न, सो बहरहाल तूं जेकर 40,000 ॾींदे त उहो तुंहिंजो आहे। एतिरे में हुन वटि पैसो जाम हुयो। हुन यकदमि उहे पैसा कढी उनखे ॾिनई। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल हीउ जेको आहे सो बहरहाल वतियूं वञे पाण सां गॾु। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल हाणे हीउ वठां नथो, पर हिकिड़ो कमु मां कंदोमांसि। हीउ माना की मां 40,000 थो भरियां, उको मुड़ो पंहिंजे हवाले कंदोमांइ, कॾहिं बि न ॾींदोमांइ। हिन सोचियो बणा बकरार सो रब सोचियो त बहरहाल हेतिरे ॾींहं बकरियूं चारींदुमि, माना की वरण बि मूंखां कोन्हे हिकिड़ो, माना की हिकिड़ो मुड़ो चई बकरियूं मुंहिंजे वरण खां वॾियूं न, छो न भला हिनखे उकी मुरी मोहर हणी छॾियां। छो त तंहिं वक़्त में हर को जेको बि पंहिंजे हिसाब सां नौकर वठंदो हुयो त उनखे कंहिं न कंहिं शइ जी मोहर हणंदो हुयो, छो त उतां जो रवाज़ु हुयो। हिन में चयो त उको मुड़ो माना ख़रीद कयां थो त बकरियूं सकरियूं चाराईंदो पियो, छो न उकी मुड़ी मोहर हणी पंहिंजे कोज़े में कयां। अदा यकदमि उते बाहि ॿरे पे हिन मुंडीअ खे तव ॾेई हिन जो मतिलबु त पासे में ज़ोर सां खणी हिनखे मोहर हणी छॾियईं मुंडीअ पंहिंजे जी। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल हाणे मूंखे ज़रूरत आहे त माना की मुंहिंजो कमु थी वियो। अदा उनखे वठी साण पाण सिधो सो हुन साॻे वण हेठां आयो ऐं ऊठ जेका हुया उहे हुनजा बीठा हुजनि ऐं उन्हनि वणनि में चढ़नि पिया वेठा। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल हीअ जेका बि उठनि सो इहे मूंखे मतिलबु त संभलर आहे ऐं हकलर आहे ऐं माना की हिन बादशाही जेकी आहे इन जे तरफ़ मां वञा थो, मुसाफ़िर आहियां। ऐं पंहिंजे हिसाब सां हिनखे कुझु बि न ॾसियईं ऐं उन तरफ़ रवाना थी पिया। अदा सिधो सो हकिलंदा होकारींदा माना की हिननि खे 6 ॾींहं हिते थी विया हुजनि, आख़िरी ॾींहुं 7 ॾींहुं हुजे। अदा सिधो सो वञी हकिले होकारे सिधो सो 100 ऊठ काए बादशाह जी दरबार में अची पुॻो। ऐं हिनखे ख़बर पई सो मां पंहिंजे मुल्क ते पुॻो आहियां। इहो माना की पुरियों हुयो ऊठ तड़ींदो तड़ींदे आस्ते आस्ते घुसाए वियो। सिधो सो वञी पंहिंजे पीउ जे वञी घर पुॻो। अदा सिधो सो पंहिंजे घर जो पुॻो। जेको सोट हुयो शहज़ादीअ जो उहो त ओॾे हलियो वियो। अदा एतिरे में सिधो सो बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत, तूं मरियल 5,000 मां 50,000 चयो, हीअ वञी दुनिया जा ऊठ 100 ऊठ ते पूरो ॻण ऐं टोटल दुनिया सां भरियल अथई। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां फिरंदो फिरंदो सभिनि जा माना की चेक कंदो आयो त वाक़ई बि दुनिया जा भरियल ऊठ 100 ऊठ पूरो। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल हीअ शहज़ादी मुंहिंजी धीउ तुंहिंजे हवाले आहे। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां ख़ुशि थियो, पर एतिरे में चवणु लॻो त बादशाह सलामत, यार मां हिकिड़ो नौकर ख़रीद कयो हुयो, सो उहो मुंहिंजे ऊठ तड़ाईंदे काॾे गुम थी वियो आहे, तुंहिंजी बादशाही में आहे। सो कहिड़ी बि हालत में मूंखे नौकर अगरि ज़ाहिर करे ॾे, सो मां बाद में उनखे मराल छा गुड़ियासि नौकर आहे मुंहिंजो, सो उनखे मां न छॾींदुमि, पैसा भरिया अथमि। एतिरे में बादशाह चवणु लॻो त मुंहिंजी बादशाही में माना की तुंहिंजो नौकर जेको बि हूंदो सो बहरहाल मां तोखे ॻोल्हाए ॾींदुमि। चई अगरि बा नौकर हिते मुंहिंजी बादशाही में पेश कर, छो त तुंहिंजी बादशाही में नौकर मुंहिंजो गुम थी वियो आहे, जाचा कराए। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां नौकर वज़ीरनि जा मतिलबु की मुलाज़िम छॾिया, हेॾे होॾे जाचा जूचा की माना की किथे बि हिननि खे नौकर न ठाहियो। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल मुंहिंजे अॻियां जेका बि ॻोठ जा माण्हू आहिनि पेश कयो। अदा सिधो सो टोटल माण्हू पेश थिया। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल हिकिड़ो हमरा कोन्हे को, सो उहो जाचा कर। एतिरे में उहा शहज़ादी चवणु लॻी पीउ खे त वारो सोट कोन्हे को। अदा सिधो सो उन वारो सोट बि अची वियो। बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलाम त हीउ मुंहिंजो नौकर आहे। बादशाह जी ज़मीन पेर हेठां निकिरी वई। एतिरे में चवणु लॻो त हीउ कीअं तुंहिंजो नौकर थी सघे थो। एतिरे में चवणु बादशाह सलाम त हीउ हिकु होटल वारे वटि पंहिंजे हिसाब सां मज़दूर हुयो त मां ख़रीद करे आयो आहियां। 40,000 उनखे ॾिना अथमि ऐं हिनखे मुंहिंजी मुंडीअ हिन जी मोहर लॻल आहे पोयां, भले तव्हां ॾिसोसि। अदा बादशाह जो ॾिठो त बहरहाल सच में
हिन जे पासे में मोहर लॻी पई आहे हिन जी मुंडीअ जी। एतिरे में चवणु लॻो त वाक़ई बि जवान आहे जो हिन वज़ीर जे पुट खे मतिलबु त माना की हुनजो भाटियो हुयो बादशाह जो, उनखे नौकर हुन करे छॾियो। अदा बादशाह जी जेकी धीउ शहज़ादी हुई इहा ॻाल्हि ॿुधाई त ज़ोर ज़ोर सां खिलणु लॻी। सॼी बादशाही माना की उनजी आवाज़ सां माना की गूंची वई, माना की आवाज़ पड़वाल थी वियो। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां धूम धाम सां उन माना की बकरा रखे पंहिंजी धीउ शहज़ादीअ जो माना की निकाह कराए शादी कराए छॾी। कंजरियूं कुसनि पियूं, बकरियूं नचनि पियूं, धूम धाम सां उन बादशाहीअ में माना की इहा शादी थी वई। अदा रबू बकरार जी धूम धाम सां जॾहिं शादी थी वई, रबू सही ख़ुशि हुजे, ख़ुशीअ में मापे कोन पियो। शहज़ादी हिन खे उहो साॻियो अंगल कयो, चई हाणे ॻाल्हि ॿुध, सुबुह शाम मूंखे बेंसरीअ ॿुधाईंदे ऐं पंहिंजे हिसाब सां पोइ माना की मुंहिंजी का ॻाल्हि हेॾे होॾे वेंदे। अदा हू छा करे रन मुरीद थी वियो ऐं माईअ खे सुबुह सां बेंसरीअ ॿुधाईंदो हुयो ऐं शहज़ादी ख़ुशि थींदी हुई ऐं उन खां पोइ हुनखे हेॾे होॾे मोकल ॾींदी हुई ऐं हू बादशाही उन में रहणु लॻो। ऐं बादशाह खे पुट जी औलाद कोन हुजे ऐं बादशाह चवणु लॻो त बहरहाल हाणे हीअ मुंहिंजी बादशाही मुंहिंजे मुंहं खां पोइ रब पुट तुंहिंजी आहे, सो पंहिंजी संभाल। अदा बादशाह हुनखे बादशाही पंहिंजी ॾेई ऐं कंहिं कुंड में वञी इबादत करणु चालू कयई। अदा हू पंहिंजी ज़ाल सां गॾु उहो रबू बकरार धूम धाम सां हुन बादशाहीअ ते हुकूमत कंदो रहियो। कल्ह ॾिठासीं ख़ुशि लॻाए वेठा हुआसीं। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजे पुॼाणी ते पुगी। उमेद कयूं दोस्तो हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। जे पसंदि अचे त असांजे सिंध सलामत चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो, जीअं त असां का बि कहाणी अपलोड कयूं त पहिरियों नोटिफिकेशन तव्हां दोस्तनि वटि लाज़मी पुॼे। दुआनि में यादि रखिजो। क़ुर्बान अली कलोड़ खे अल्लाह निगहबान।